अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे हीअ सूरत आहे यूनुस अलैहिस्सलाम। असीं पढ़ूं था हिन मंझि 109 आयतूं आहिनि सूरत में ऐं हीअ 10 नंबर सूरत आहे मुसहफ़ में शुरू खां जेकॾहिं पढ़िबो त हीअ मकी सूरत आहे। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ॾुखिया ॾींहं हुआ जो काफ़र मञण जे लाइ तयारु न हुआ त को रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो मोकिलियल रसूल आहे या आख़िरत यानी बस बादल मौत आहे या क़यामत हिसाब किताब आहे। इहे ॻाल्हियूं सभु मञण में नथे आहियूं काफ़रनि खे। उन ज़माने में ॼण हीअ सूरत आहे। पर हिन मंझि पहिरीं अलाह ताला बयानु फ़रमाए थो त अलाह ताला जी कुदरत जूं ॻाल्हियूं ऐं राति ऐं ॾींहं जो इख़्तिलाफ़ वग़ैरह जूं ॻाल्हियूं ऐं हिन मंझि अॻिते हली नबियनि जूं ॻाल्हियूं आहिनि। पंहिंजो हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत मूसा ऐं हारून अलैहिस्सलाम, हज़रत यूनुस टिनि नबियनि जी ॻाल्हि। पर टिनी जो जेको बयानु हिन सूरत में आहे सो कंहिं ॿी सूरत में न आहे। हालांकि इन्हनि जो बयानु ॿियनि सूरतुनि में घणो आहे पर हिन में जेके ॻाल्हियूं आहिनि से वरी ॿियनि हंधि दुहिरायल न आहिनि। कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं हिन में ख़ासि नालो जेको सूरत जो आहे यूनुस अलैहिस्सलाम जे नाले ते। पर यूनुस अलैहिस्सलाम जी ॻाल्हि घणी हिन में न आहे सूरत में। हिन में अॻो यूनुस जे क़रीअ जी ॻाल्हि यानी नैनवा जी ॻाल्हि आहे जंहिंखे अलाह ताला अज़ाब मोकिले अज़ाब खणी वरितो वापसि। हिन जो मतिलबु अहिड़ो क़िस्म जो त जीअं मखे ते अज़ाब अचे हा ऐं ताइफ़ ते अचे हा पर अलाह ताला खणी वरितो, इन ॻाल्हि सां हुनजो वास्तो आहे। ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जंहिं वक़्तु ॻाल्हि करे थो पंहिंजी त उन वक़्तु चैलेंज थो करे पंहिंजी क़ौम खे त तव्हां जेको मूंखे तकलीफ़ ॾियणु चाहियो था जेकी बि सभई गॾिजी जेकी वणियो सो मूंसां करियो पर आउं हिन ॻाल्हि सां न मुड़ंदुसि जेका आउं तव्हांखे चवां पियो। त इहो ॼण चैलेंज ॿियनि कंहिं बि सूरतुनि में अहिड़े क़िस्म जी चैलेंज न आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो जेको ज़िक्र हिन सूरत में आहे उन में केतिरियूं ॻाल्हियूं आहिनि जेके ॿियनि हंधि में न आहिनि। पर हिन में ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि इहा त पंहिंजो क़िबलो जेको आहे पंहिंजे घर खे बनायो छो जो तव्हां फ़िरौन जे मुल्क में रहो था ऐं फ़िरौन तव्हांखे तकलीफ़ ॾिए थो। इन करे पंहिंजे घर मंझि पंहिंजी इबादत गाह ठाहियो ऐं घर खे पंहिंजो क़िबलो बनायो ऐं उते इबादत करियो जो तव्हांखे काफ़र न ॾिसे ऐं तकलीफ़ न पहुचाए। ऐं ॿियूं बि अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके आहिनि हिन में हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो घणो ज़िक्र आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम जो तमामु थोरो ॿिनि आयतुनि में ज़िक्र आहे। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जी रुॻो हिकिड़ी आयत आहे। बाक़ी जेको ज़िक्र आहे 70 नंबर खां वठी यानी ॿ आयतूं हज़रत नूह अलैहिस्सलाम जी 8 ऐं हज़रत यूनुस जी हिकिड़ी ऐं पोइ यको ज़िक्र घणो तरो आहे। ॿियो ख़ासि ॻाल्हि हिन सूरत जी इहा आहे सूरत यूनुस अलैहिस्सलाम जी त हीअ कशफ़ दर जी ॻाल्हि हिन में आख़िर में आहे यानी दरर जेको नुक़सानु जेको तकलीफ़ तव्हांखे पहुचे ॾुखियाई औखाई जेका पहुचे थी उनखे अलाह ताला लाहींदो यानी हीअ कशफ़ दर जी निजात जी सूरत आहे। निजात हज़रत नूह अलैहिस्सलाम खे निजात ॾिनई ऐं हज़रत नैनवा जे मुल्क खे यानी यूनुस अलैहिस्सलाम जे क़रीअ खे निजात ॾिनई ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम हारून जे क़ौम खे निजात ॾिनई। उन निजात जो हिन में ज़िक्र आहे। ऐं ॿी ख़ासि ॻाल्हि हिन में इहा आहे त हीअ शफ़ा जी आहे यानी बीमारियुनि खां बीमारियूं जेके आहिनि ख़ुशूसन जेको सीने जूं दिलि में जेके ज़न ऐं जेको ख़्यालु ऐं कंजेक्चर ऐं वहम ऐं गुमान ऐं विसवसो सहर ऐं शैतान उन्हनि खां हिन सूरत में सूरत जो जेको आहे सो आहे पंहिंजो निजात हुन खां शफ़ा जी सूरत आहे, निजात जी सूरत आहे, कशफ़ दुर जी सूरत आहे। हीअ सूरत तमामु भली आहे सहर खां जादू खां जिन्ननि खां ऐं पंहिंजे ॿियूं जेके
ॾिसण में नथियूं अचनि, इनविज़िबल आफ़ात जेके आहिनि, वबा ऐं प्लेग वग़ैरह, उन्हनि जे खां इहा तमामु मुफ़ीद सूरत आहे। इन करे अलाह ताला जेके जिनाती जेके जिन कढंदा आहिनि माण्हू, उहे हीअ सूरत पढ़ंदा आहिनि हिन सूरत मंझि। त मतिलबु त ऐं ॿियो जेको सहर जादू वग़ैरह जो बि, त सहर जेको आहे सो बातिल, अलाह ताला उनखे कामयाबु न करणु ॾींदो, उहा ॻाल्हि बि हिन सूरत में आहे। हाणे हिन खे पढ़ूं था असां, ॾिसूं त असांखे 5 मिंट थी विया आहिनि ऐं असां 15 मिंटनि खां घटि असांखे पढ़णो आहे, पोइ ॾिसूं केसि ताईं पढ़ी सघूं था। औज़ु बिल्लाहि मिन अश-शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अलिफ लाम रा, तिल्का आयातुल किताबिल हकीम, अकान लिन्नासि अजबन अन औहैना इला रजुलिम मिनहुम अन अंज़िरिन नास वबश्शिरिल्लज़ीना आमनू अन्न लहुम क़दम सिद्क़िन इंद रब्बिहिम क़ालल काफ़िरून इन्न हाज़ा लसाहिरुम मुबीन। इन्न रब्बकुमुल्लाहु अल्लज़ी ख़लक़स समावाति वल अर्द फ़ी सित्तति अय्यामिन सुम्मा इस्तवा अलल अर्श युदब्बिरुल अम्र मा मिन शफ़ीइन इल्ला मिन बादि इज़्नि। हीअ शफ़ाअत जी बि आयत आहे, को शफ़ा करण वारो कोन्हे सवाइ जंहिं अलाह ताला इजाज़त ॾींदो, जंहिंखे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इजाज़त ॾींदो, ॿियनि माण्हुनि खे बि इजाज़त ॾींदो शफ़ाअत करण जी। मा मिन शफ़ीइन इल्ला मिन बादि इज़्नि ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम, इहो आहे तव्हांजो रब, फ़अबुदूह, पोइ उन जी इबादत करियो, ॿिए कंहिंजी इबादत न करियो। अफ़ला तज़क्करून, तव्हां नसीहत नथा वठो, छो नथा वठो नसीहत, छो नथा ॻाल्हि इहा ज़हन में रखो, यादि करियो इन ॻाल्हि खे। इलैहि मर्जिउकुम, मोटणु तव्हांजो उन ॾांहुं आहे, अलाह ॾांहुं आहे, पोइ जंहिं ॾांहुं मोटणु आहे उनजो त बंदोबस्तु करियो। इलैहि मर्जिउकुम जमीआ, सभई ओॾां ई वेंदो, हीअं न त रुॻो फलाणो वियो फलाणो वियो फलाणो वियो, आउं कोन वेंदुसि, तईं बि वेंदो, आउं बि वेंदुसि, ॿिया बि वेंदा, सभु जेके हींअर ज़िंदा आहिनि। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त पंहिंजे असहाबनि खे त अॼु जेके बि हिते ज़िंदा आहिनि 100 सालनि खां पोइ तव्हां वञा हिकिड़ो बि कोन हूंदो। इलैहि मर्जिउकुम जमीआ वअदल्लाहि हक़्क़ा, बेशक इहो वाइदो सचो आहे, अलाह ताला जो वाइदो सच आहे, हक़ आहे। इन्नहु यब्दउल ख़ल्क़ सुम्मा युईदुहु, उहो ई आहे जेको पहिरीं दफ़े ख़ल्क़ खे पैदा थो करे ऐं पोइ उन ॾांहुं वरी मोटाईंदो, युईदुहु, उन ॾांहुं मोटणो ई पवंदो सभु कंहिंखे, पैसो आहे छाजे लाइ मोटंदो, कहिड़ी ज़रूरत आहे मोटण जी, लियजज़ियल्लज़ीना आमनू, त जीअं बदिलो ॾिए तव्हांखे ईमान जो, जेको तव्हां ईमान आंदो या ईमान न आंदो उनजो तव्हांखे बदिलो ॾिए। लियजज़ियल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहाति बिलक़िस्त, इंसाफ़ सां तव्हांखे बदिलो ॾींदो, ईअं न त बग़ैर इंसाफ़, अलाह ताला इंसाफ़ नापसंदि, इंसाफ़ बे इंसाफ़ न आहे, छा करे थो, छा चइजे त इंसाफ़ करे थो, बे इंसाफ़ न आहे। वलज़ीन कफ़रू, जेके काफ़िर आहिनि, लहुम शराबुम मिन हमीमिन वअज़ाबुन अलीमुन बिमा कानू यकफुरून, जेके मोमिन आहिनि उनखे जज़ा ॾींदो सुठी सुहिणी, यानी जन्नत ॾींदो उन्हनि खे, वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं। पर जेके काफ़िर आहिनि उन्हनि जे लाइ छा हूंदो, हमीमिन, शराब जेको आहे गरम पाणी हूंदो, टक कंदड़ पाणी, हुनखे चइबो पी मोलाई। वअज़ाबुन अलीम, ॾुखो ईंदड़ अज़ाब, अज़ाब अलीम अलमनाक, अज़ाब ॾुखो ईंदड़।
छो अलाह ॾींदो अज़ाब ॾुखो ईंदड़ बिमा कानू यकफुरून हिन जे करे जो कुफ़ुर कयऊं अलाह जी ॻाल्हि खे न मञाऊं अलाह पंहिंजो रसूल मोकिलियो उनखे न मञाऊं अलाह पंहिंजो क़ुर मोकिलियो उनखे न मञाऊं तौरात मोकिलियऊं उनखे न मञाऊं इंजील मोकिलियईं उनखे न मञाऊं किताबनि खे उनखे लिकायऊं न मञाऊं बिमा कानू यकफुरून जो कुफ़ुर कयऊं कुफ़ुर कंदा हुआ वल्लज़ी अलाह उहो आहे अलाह सुब्हानहू तआला कुदरत कमाल हुनजी ॻाल्हि पई हले वल्लज़ी जअल शम्स दिया उहा जंहिं सिज खे रोशन कयो आहे ज़िया कयो आहे चमकदार कयो आहे चमकंदड़ कयो आहे वल्लज़ी जअल शम्स दिया वल क़मर नूरा ऐं क़मर चंड खे नूर कयो अथसि यानी उहो रोशनी वठे थो सिज खां हुनजी रोशनी रिफ्लेक्ट थिए थी असां ॾे वल क़मर नूरम वक़द्दरहू मनाज़िल ऐं चंड जूं मंज़िलूं कयूं अथसि यानी 28-29 मंज़िलूं आहिनि हर हिकु ॾींहं जी अलॻि अलॻि शेप आहे अलॻि अलॻि मनाज़िल 7 मंज़िलुनि में बनाईंदा 4 मिंट फलाण मंज़िल यानी हर हिकु ॾींहं जो तव्हां जेके रेगुलरली ॾिसंदा हूंदा चंड खे उहो चवंदा अॼु चंड फलाणी तारीख़ जो आहे अॼु फलाणी तारीख़ जो आहे 14 जो चंड यकदमि उभरंदो सिधे लथे खां अॻु में ई सॼो फुल हूंदो ऐं 15 तारीख़ जो 45 मिंट पोइ उभरंदो ऐं पोइ वरी 16 तारीख़ जो अञा ई पोइ उभरंदो ऐं पोइ मतिलबु अहिड़े नमूने सां जेके ॾिसंदा हूंदा उनखे ख़बर आहे त मनाज़िल चंडनि जी जेके मंज़िलूं आहिनि उन्हनि खे सुञाणनि था त उन सां हिसाबु किताबु करे सघिजे थो ॾींहुं त अॼु घणी तारीख़ आहे अॼु घणी तारीख़ आहे सिज जे हिसाब सां तारीख़ुनि जी ख़बर कोन पवंदी मौसमुनि जी ख़बर पवंदी सिज सां भई हींअर सियारो आहे हींअर ऊन्हारो आहे बहार आहे स्प्रिंग आहे उहो सिज सां थींदो हिन करे ॿिन्ही जो हुअणु ज़रूरी आहे वल्लज़ी जअल शम्स दियाअम वल्क़मर नूरम वक़द्दरहू मनाज़िल छाजे लाइ लितअलमू अदद सिनीन वल हिसाब त जीअं तव्हीं ॼाणो पंहिंजो सालनि जो ऐं ॾींहंनि जो मतिलबु हिसाबु ऐं हिसाबु करे सघो भई फलाणी एतिरी फलाणी तारीख़ त हाणे साइंसदाननि खे अलाह ताला सेखारियो आहे उहो सम्झो आहे हेतिरा हज़ारनि सालनि खां वठी जेके स्टडी कनि पिया त भई फलाणी तारीख़ अॼु जेका तारीख़ आहे त फलाणी 6 लॻी हेतिरनि मिंटनि ते सिज उभरंदो 6 लॻी हेतिरनि मिंट ते लहंदो सियारे में अॻु में पंहिंजो लही वेंदो ऐं देरि सां उभरंदो वग़ैरह डिघियूं रातियूं सियारे में ऐं डिघा ॾींहं ऊन्हारे में अहिड़े नमूने सां हिसाबु किताबु ख़बर पइजी वई आहे माण्हुनि खे मा ख़लक़ल्लाहु ज़ालिक इल्ला बिल हक़ इहा जेका बि शइ अलाह ताला ख़लक़ी आहे चंड सितारा आसमान ज़मीन सो हक़ खां सवाइ न ख़लक़ियो अथसि यानी सच ऐं हक़ आहे यानी उहो हक़ सां ख़लक़ियो अथसि युफ़स्सिलुल आयाति लिक़ौमी यअलमून अलाह ताला फरमाए थो त हीअ असीं आयतूं तफ़सील सां बयानु था करियूं हिन क़ुर में जेकी यानी ॾिसो त केतिरा दफ़ा क़ुर में ॾींहंनि ऐं रातियुनि ऐं हिननि जो ज़िक्र आहे ऐं हर हिकु जेका कुदरती जो जेका नज़ारा आहिनि उन्हनि जो ज़िक्र आहे ऐं उन्हनि जो इन जे लाइ जेके लिक़ौमी यअलमून जेके इल्म वारा आहिनि जेके ॼाणनि था यानी अबोझ जेको बेसम्झ जेको नथो ॼाणे जाहिल हुनखे ख़बर कोन भई हीअ काइनात अलाह ताला ठाही आहे हुनजो हिसाबु किताबु को रखियो अथसि कहिड़े नमूने सां हिसाबु किताबु रखियो अथसि हाणे ॼठ मूं जहिड़ो हूंदो हुनखे कहिड़ी ख़बर त छा कीअं रखियो अथसि पोइ जेको इल्म वारा हूंदा उहे सम्झंदा बराबरि ही मा ख़लक़ल्लाहु ज़ालिक इल्ला बिल हक़ इहो अलाह ताला जेको ख़लक़ियो आहे सो बेशक हक़ खां सवाइ न ख़लक़ियो अथसि सच ख़लक़ियो अथसि सच सां ख़लक़ियो अथसि इन फी इख्तिलाफिल लैली वन्नहार राति ऐं ॾींहं जो जेको इख़्तिलाफ़ मुख़्तलिफ़ हुअणु इख़्तिलाफ़ माना मुख़्तलिफ़ हुअणु यानी रातियूं सियारे जूं डिघियूं ऐं रातियूं पंहिंजो ऊन्हारे जूं नंढियूं ऐं अहिड़े नमूने सां ॾींहं जेके आहिनि से गर्मीअ वारा वॾा ऐं ॾींहं जेके आहिनि से सर्दीअ वारा नंढा
वमा ख़लक़ल्लाहु फ़िस्समावाति वल अर्द, ऐं जेकी बि आसमाननि ऐं ज़मीननि में अलाह ख़लक़ियो आहे उहो सभु आयातिल क़ौमी यत्तक़ून, इहे आयतूं आहिनि, इहे निशानियूं आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके परहेज़गार आहिनि, जेके तक़वा वारा आहिनि। क़ौमी यत्तक़ून, जेके तक़वा रखनि था, तक़वा कनि था, परहेज़गारी कनि था। परहेज़गारी करण जी माना छा आहे त जेके बुराईअ खां बचनि था, जेके पाण खे जीअं कंडनि मंझां माण्हू लंघे ऐं पंहिंजो पाचनि खे या कपिड़नि खे सोढ़ो करे त जीअं कंडो न लॻी वञे हिन पासे खां हिन पासे खां, या जीअं कंडनि वारी जॻह तां लंघे जीअं पेर में कंडो न लॻी वञे, इहा परहेज़गारी यानी बुछड़ाई जेका असां वखोड़े न वञे वखोड़ी। हाणे असांजा 15 मिंट थी विया आहिनि हलिया, असां हिते वक़्फ़ु था करियूं। अल्लाहुम्मा इग़्फ़िर लना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना अला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम।